प्रोग्राम टाइम लाइन सां गॾु आऊं आहियां असद मुमताज़। नाज़रीन, लाड़ खां उत्तर ऐं उत्तर खां काछे ताईं समूरी सिंध खे बरसाती वसकारनि ॿोड़े छॾियो आहे। सिंध जा ख़ासि करे उतरियां इलाइक़ा मुकमल तौर ते पाणी हेठनि। सुभाणे खां यानी 24 अगस्त खां 26 अगस्त ताईं हिकिड़ो ॿियो बरसाती वसकारे जी अकथी कई वई आहे। बिलावल भुट्टो ज़रदारी ऐं वॾे वज़ीर मुराद अली शाह इन बरसाति मुतासिर इलाइक़नि जा दौरा त कया, पर बरसाति मुतासिरनि जी न वाहर थी सघी, न उन्हनि खे महफ़ूज़ हंधनि ताईं मुंतक़िल कयो वियो, न उन्हनि खे का कैंप ॾिनी वई, बल्कि रातो राति 8 अरब रुपया सिंध हुकूमत राशन जी मद में जेके उहे अलाट कया आहिनि। 8 अरब रुपया कंहिं 8 अरबनि रुपयनि जो जेको राशन आहे उहो कंहिंखे मिलियो आहे, किथे मिलियो आहे, जेको प्रोग्राम में इन ते ॻाल्हाईंदासीं। गॾो गॾु ॻाल्हाईंदासीं त हिन हेॾी वॾी तबाही खां पोइ सिंध जा माण्हू जिते वॾो वज़ीर इन ॻाल्हि जो इतराफ़ करे चुको आहे त हीअ तमामु वॾी तबाही आहे, 2010 खां ऐं महाॿोॾि खां बि वॾी तबाही आहे, त उते वफ़ाक़ी हुकूमत सिंध जे माण्हुनि लाइ छा पई सोचे। NDA में हिकु नेशनल डिज़ास्टर मैनेजमेंट आहे, उहो किथे आहे? छा सिंध जा माण्हू एॾी मुश्किल सूरत हाल में हुजनि ऐं वफ़ाक़ी हुकूमत छा कन नटार कंदी या वफ़ाक़ी हुकूमत सिंध जे माण्हुनि जी वाहर बि कंदी? इन तमामु मौज़ुअनि ते ॻाल्हाईंदासीं। हिन असांजे प्रोग्राम में जॉइन कयो आहे निसार खोखर साहिबु, पाण टाइम न्यूज़ ऐं पंहिंजी अख़बार जा लाड़काणे जा सीनियर रिपोर्टर आहिनि। उन सां गॾु फैज़ कोसो साहिबु असांखे जॉइन कंदो, पाण हैदराबाद में टाइम न्यूज़ ऐं पंहिंजी अख़बार जा रिपोर्टर आहिनि। असांखे इस्लामाबाद में जॉइन कंदो जनाब ज़ुल्फ़कार गोरामानी साहिबु। निसार खोखर साहिबु, अव्हां खां प्रोग्राम जो आगाज़ पिया कयूं त असांखे पहिरियां त लाड़काणे जो अहवालु ॾियो त लाड़काणे में बरसाति केतिरी पई आहे, बरसाती पाणी जेको आहे उहो निकितो आहे। बिलावल भुट्टो ज़रदारी दौरो कयो, वॾे वज़ीर दौरो कयो, भला हिन ग़रीब मिसकीन माण्हुनि जी मारूड़नि जी का वाहर थी सघी आहे हिन वक़्त ताईं? उन्हनि माण्हुनि जो साह मुठ में आहे जेके खुली आसमान जे हेठि वेठा आहिनि, जिन जा घर जेके थी पिया आहिनि ऐं मुख़्तलिफ़ जॻहुनि ते जिते बि उन्हनि खे खुली जॻह मिली आहे, राइस कैनाल जा किनारा हुजनि या रेलवे जा गोदाम हुजनि या रेलवे जी ख़ुदि जेको लाड़काणे जंक्शन जो प्लेटफॉर्म हुजे, उते उहे माण्हू अची वेठा आहिनि। हिन वक़्तु उहे खुले आसमान हेठि वेठा आहिनि। उन्हनि जी वाहर करण जे लाइ तव्हां पाण ॿुधायो त वज़ीर आला ऐं बिलावल भुट्टो ज़रदारी वज़ीर ख़ारजा उहे पंहिंजी आया त सही, पर उहो दौरे जो अहिड़ो सरकारी दौरो हुयो जंहिंमें आम माण्हुनि जी पहुच जेका आहे उहा उन्हनि ताईं न हुई। आम माण्हू वेठा त रेलवे जे प्लेटफॉर्म ते हुया, ज़रदारी जे शहर खां ॿाहिरि कॉलेज आहे, हुन में हिकिड़ी रिलीफ कैंप घुमायो वियो त हीअ असां रिलीफ क़ाइमु कई आहे। अहिड़ी सूरत हाल संदसि जेको अबाणो आहे हाउस आहे उनजे भरिसां जेको स्कूल में थी, उते बि कंहिंखे मीडिया खे या कंहिंखे कोन छॾियो वियो। उते औरतूं जेके मुतासिर औरतूं उहे बिलावल भुट्टो खे पहिरें पवंदे नज़र आयूं आहिनि त उन्हनि खे पहिरें पई सिंध जा रही पिया आहिनि ऐं तमामु वॾो नुक़सानु थियो आहे। गुज़िरियल ॾींहंनि खां 2 ॾींहंनि खां मां फील्ड में आहियां त मोने दड़े खां वठी रतगर नए दड़े ताईं कंबर शहादकोट ताईं ट्रेवल कयो आहे। जिन रोडनि सां घुमंदा हुआसीं उन रोडनि ते पाणी अची चुको आहे ऐं उते महाॿोॾ वारा मंज़र आहिनि त साम्हूं ट्रैक्टर अचनि था ऐं हाणे ॻोठनि में त ट्रैक्टर बि कोन था मिलनि जितां माण्हू सामान शिफ्ट करे सघनि। ऐं राशन जी हिकिड़ी टेंट जी ट्रक आई त उन DC ऑफिस जे अॻियां ई माण्हू हलां त उन्हनि खे ख़बर हुई त इहा ट्रक अंदरि ज़ाहिर कोन थींदी। इमदादी सामान हिन महिल ताईं किथे बि विरायल नज़र कोन थो अचे। जेके अरबियन पंहिंजी ॻाल्हि कनि था, ख़बर न आहे उहे किथे ख़र्च थिया आहिनि, पर किथे बि ख़र्च कोन थिया आहिनि। ऐं असांखे जेके नज़र अचनि त ईअं हुजे त सरकारी सतह ते जेके माण्हू पाण हथरादू कैंप क़ाइमु करे वेठा आहिनि, पाण मुरादू कैंप क़ाइमु करे वेठा आहिनि, घटि में घटि उन्हनि वटि त असांखे 2 वेला मानी जा मिलंदे नज़र अचनि हा, पर अहिड़ी का बि सूरत न आहे। लाड़काणे में लावार एतिरी आहे जो जंहिं कांग्रेस पार्टी जंहिं बानी जो शहीद ज़ुल्फ़कार अली भुट्टो आहे उनजे घर जे अॻियां यानी अलमुर्तज़ा हाउस जे अॻियां घणो पाणी बीठल आहे ऐं उहो एॾो पाणी ख़तरनाक आहे जो इंतिज़ामिया पाणी कढण जे बदिरां 2 पासनि खां रोड ब्लॉक करे छॾियो आहे त इन पासे भव न वञो, इन पासे पाणी बीठल आहे। उहो तव्हां जी सूरत अख़्तियार करे चुको आहे। अच्छा, निसार अव्हां अलमुर्तज़ा हाउस जो त ज़िक्र कयो था पिया त उते पाणी एॾो बीठो आहे जो इंतिज़ामिया ख़ुदि मना थी करे त पाणी तमामु घणो आहे, हेॾे को न वञो त जीअं को नुक़सानु न थी सघे। भला लाड़काणे जा कहिड़ा इलाइक़ा आहिनि जिते हींअर ताईं पाणी बीठो आहे ऐं सभ खां वधीक मुतासिर इलाइक़ा हुजनि ऐं उते अव्हांखे का सरकारी मशीनरी नज़र अचे पई पाणी कढण लाइ?
ॾिसो लाड़काने जो 90% जेके इलाइक़ा आहिनि उहे सभु पाणीअ में अची चुका आहिनि। ऐं लाड़काने जो मेन जेको आहे सो जितां सभु को गुज़रंदो आहे VIP रोड ॾिसबो आहे, SP चौक जिते DIJ जा हाउस जो पाणी बि रोज़ाना माण्हू उहो क्रॉस करे ईंदा आहिनि। हाणे तालीमी इदारे मेडिकल कॉलेज मेडिकल यूनिवर्सिटी आहे, हुन जे अंदरि पाणी बीठो आहे। हॉस्टलूं छोकिरा ख़ाली करायूं वियूं आहिनि, शागिर्दनि खां हॉस्टलूं ख़ाली करायूं वियूं आहिनि। वार्ड 2.5 अस्पताल हुन में 2-2.5 फुट पाणी बीठो आहे। डॉक्टर वञी कोन था सघनि, सर्जरी नथा करे सघनि। मूंखे ॿुधायो त ऑपरेशन थिएटर में पाणी बीठो जेको नओं खुलियो आहे इदारो हिते पाणी बीठल आहे। त इन्हनि समूरनि इलाइक़नि में पाणी बीठल आहे। सिर्फ़ ऐं सिर्फ़ मशीनूं जेके आहिनि उते कयूं आहिनि जिते डिप्टी कमिश्नर खे नोटिस मिले थो, यानी डिस्ट्रिक्ट कमिश्नर खे 3 ॾींहंनि जे अंदरि शहर मां पाणी कढियो वञे, न त ॿी सूरत में हाज़िर थिए। त डिप्टी कमिश्नर जे घर वटि त मशीन लॻाए वई, पाणी कढी वरी बि उहा 2 माण्हुनि जे घर में आणे थी, जंहिंजे करे कोड वारा मंज़र आहिनि। ऐं हर तरफ़ कोड वारा मंज़र आहिनि। ऐं सुबुह जो माण्हू ईअं भिटियुनि में जेको राशन इमदाद इन्हनि जे घुमनि था, मथां वापारियुनि बि घटि कोन कई आहे। जेकॾहिं ॻाल्हि कजे न असद, त उन्हनि जे प्लास्टिक जेका हिन वक़्तु माण्हू वठनि था उहा हुननि पंजूर ते महांगी करे छॾी आहे। ऐं को बि हुन ते तहरीक वठण वारो कोन्हे, को इंतिज़ामिया त ज़ाहिर नाहे। ज़ाहिर इहो असिस्टेंट कमिश्नर जो कमु आहे त उन्हनि ते वञी करे ऐं उन्हनि खे चए त जेको अघु आहे प्रॉपर मुनासिब अघु आहे उहो वठो। त ईअं सम्झो त हिकिड़ी अफ़रातफ़री वारी सूरत कई आहे। लाड़काने में अहिड़ी सूरत अॻिते कॾहिं न ॾिठी। शहर विच जिते स्टेडियम ॿुधल आहे ऐं जेके शहर जा हेठां ई इलाइक़ा आहिनि, यानी डॉक्टर हिकिड़े तरफ़ था चवनि असांजे इलाइक़नि में पाणी कढो, त ॿिए तरफ़ जे पासे शहरी था चवनि असांजे इलाइक़नि में पाणी कढो। जिन जूं घर छितियूं टुटी पियूं आहिनि उन्हनि जी मदद लाइ, उन्हनि जी ट्रांसपोर्टेशन जे लाइ को बि रिस्क्यू न आहे। रिस्क्यू सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु जेको आहे सो VIPs खे कयो थो वञे। ऐं VIPs जे लाइ ही सभु बंदोबस्तु इमदाद वग़ैरह कई थी वञे। आम माण्हुनि सां वॾी ॻाल्हि इहा आहे त बिलावल भुट्टो ज़रदारी खे न मिलायो वियो, जेको पंहिंजे शहर में पंहिंजे लाड़काने जे दौरे ते आयो, कंबर जे दौरे ते आयो, अवल वियो। पर उते बि डिप्टी कमिश्नर जे ऑफिसिस में वञी करे ऐं उन्हनि जेको आहे सो ब्रीफिंग वरिती। आम माण्हू केतिरनि ई कयो माण्हू निकिरी करे संदसि गाॾीअ जो घेराव कयो हुयो, जंहिंखां पोइ सख़्तु सिक्योरिटीअ में हुनखे जेको आहे सो मुख़्तलिफ़ कैंपुनि ते वठी विया आहिनि। अच्छा निसार, अवां शहर जो त असांखे अहवाल ॿुधायो पिया त शहर जा 90% जेके इलाइक़ा आहिनि उहे हिन वक़्तु बि पाणी हेठि आहिनि। ऐं सवाइ DC हाउस जे साम्हूं जेका उन्हनि मोटर लॻाई आहे जंहिंजे तरफ़ पाणी कढियो पियो वञे, बाक़ी आम माण्हू जा घर जेके आहिनि उहे पाणी हेठि आहिनि। भला लाड़काने जी ॿाहिराड़ियुनि जी छा सूरत हाल आहे? छा ॿाहिराड़ियूं बि शहर जीअं ई पाणी हेठि आहिनि या उते वरी बि थोरो थोरो बचाव आहे? न, ॿाहिराड़ियूं बि पाणीअ जे हेठि आहिनि। ऐं ॿाहिराड़ियुनि में इहो पाणी वधंदो पियो वञे। गुज़िरियल ॾींहुं मोहन जे तड़े बलडेची डोकरी ऐं डोकरी में ख़ुदि मुंहिंजे पंहिंजे भाउ जो घर रही पियो त उन तरफ़ां वयसि त उनते घणो जेको आहे सो डोकरी शहर जेको आहे सो ईअं ॾेखारे पियो जहिड़ो असांजो ठरी मीरवा जो शहर आहे हिन वक़्तु ॿुॾी रहियो आहे, तमामु घणो ॿुॾी रहियो आहे। जोही आहे उहे ॿुॾी रहिया आहिनि। त इहा नंढनि शहरनि जी सूरत हाल आहे। ऐं नंढनि शहरनि जी अक्सर सूरत हाल त इन करे बि आहे जो उते को बि वाहर करण वारो न आहे। माण्हुनि जी तव्हां इहा ई आहे त जेके MPs MNAs अहिड़ियुनि गर्मियुनि में वोट वठण आया हुआ, हाणे उन्हनि खे इहे रस्ता ॾिठल न आहिनि या उहे जेको आहे सो किथे लिकी वञी वेही रहिया आहिनि। या कंहिं माण्हू तरफ़ां MPA MNA कंहिं बि पंहिंजे पाण तरफ़ां पंहिंजी मदद पाण तहत किथे बि का रिलीफ कैंप क़ाइमु न कई आहे, न ई को राशन जो बंदोबस्तु कयो आहे। समूरा माण्हू हथ ॿधी वेठा आहिनि त सरकार इंतज़ाम करे उन खां पोइ ई को तहरीक अची सघे थो। त नंढनि शहरनि जी सूरत हाल तमामु घणी बुरी इन जे करे बि आहे जो उते एतिरनि ई हफ़्ते जो हफ़्तो बिजली बंदि रही आहे ऐं ड्रेनेज सिस्टम समूरो डीज़ल जे इंजननि ते हले थो त उन जे ज़रिए पाणी कढियो वञे। जी अच्छा निसार, इहो ॿुधाइजो त हीअ जेका बरसाति आहे इहा त वाक़ई तमामु वॾी बरसाति आहे। ॿुधाए पियो वञे त 60 सालनि जो रिकॉर्ड टुटो आहे। त अव्हां नथा सम्झो त इन्हनि खे पहिरियां जॾहिं अलर्ट जारी थियनि पिया त बाबा बरसातूं हिन भेरे तमामु घणियूं थींदियूं, अगरि हुकूमत तुर्त के क़दम खणे हा त शायदि एॾी तबाही न थिए हा।
जी हाँ, तव्हांजी ॻाल्हि बिल्कुलु दुरुस्त आहे। जेकॾहिं उन ते उन तरह उहे नाला साफ़ गॾोगॾु त एतिरो नुक़सान न थिए आहे। रिलीफ कैंपूं क़ाइमु थियणु घुरिजनि हा, हिननि बाद बि कयूं रिलीफ कैंपूं क़ाइमु थियणु घुरिजनि हा। ऐं इहा बि शदीद तनक़ीद जेका मीडिया में थी त कराची में जॾहिं थिए थी त समूरी काबीना निकिरे थी बिल्कुलु ऐं सही। उन खां बाद में जेको आहे वज़ीर आला ॿाहिरि मञा थो इहा जेकॾहिं अॻुवाट तयारी करे आहे सिंध गवर्नमेंट त एतिरो नुक़सान न थिए हा। ज़ाहिर आहे कुदरती आफ़त आहे, नुक़सान त थिए हा, पर एतिरो नुक़सान न थिए हा जेतिरो हिन वक़्तु माण्हू सिंध जा भोॻे रहिया आहिनि। अच्छा निसार, असां ॾिठोसीं त महाॿोॾि जॾहिं आई हुई या 2010-11 जेके बरसातूं हुयूं त सिंध हुकूमत घटि में घटि कैंपूं लॻायूं हुयूं ऐं माण्हुनि खे उन्हनि कैंपनि में मुंतक़िल कयो। हिन भेरे अव्हां छा था सम्झो त आख़िर छो जीअं अव्हां बि ज़िक्र कयो, असां गुज़िरियल प्रोग्राम कयोसीं त असां सखर ऐं खैरपुर जी सूरत हाल मालूम कयोसीं त उते बि असांजा रिपोर्टर उहे ॿुधाइनि पिया त किथे का सरकारी कैंप नज़र न पई अचे। त हिन भेरे आख़िर सरकारी कैंप छो न पई लॻाई वञे? कहिड़ा मसइला छा आहिनि? हुकूमत वटि रुकावटूं कहिड़ियूं आहिनि जो माण्हुनि पंहिंजे माण्हुनि जी वार नथा कनि, पंहिंजे माण्हुनि खे महफ़ूज़ हंधनि ताईं मुंतक़िल नथा कनि? शायदि इन जो सबबु इहो बि आहे जेको माण्हू आफ़त जे ॾींहंनि में इन क़िस्म जी लग्ज़रीज़ ऐं रस्मूं जेको आहे सो निभाइनि था, उन्हनि माण्हुनि जा रखियल समूरा जेके डिप्टी कमिश्नर आहिनि, बेसिकली इंतिज़ामिया जेका आहे उहा मुख़्तलिफ़ MPAs MNAs जी रखायल आहे ऐं उहे हिन वक़्तु एफिशिएंट आहिनि। ऐं केतिरनि ई मीटिंग्स में त लाखाणी जो डिप्टी कमिश्नर जेको इम्तियाज़ शेख रिलीफ जो हिते फोकल पर्सन आहे, हुन मीटिंग पियो अचे, यानी कमिश्नर मीटिंग में हुयो, डिप्टी कमिश्नर मीटिंग वारा न पियो करे, पंहिंजा कमिश्नर मोकिलिया। त इन जे करे बि सूरत ख़राब आहे जो इंतिज़ामी मशीनरी तहरुक न वरितो आहे ऐं तहरुक न वठण जे करे सिंध जी हीअ हालत। ठीकु आहे निसार, तव्हां असां सां गॾु ई रहिजो। असां फैज़ खोसो खां मालूम कयूं त भला हैदराबाद जी छा सूरत हाल आहे। फैज़, असांखे हैदराबाद जी सूरत हाल खां आगाह कजो त हिन वक़्तु बि बरसाति पए पई, गुज़िरियल ॾींहुं 2 ॾींहंनि जे वक़फ़े खां पोइ ॿीहर बरसाति शुरू थी आहे। त जेको पहिरियां बरसाति पई, छा उनजो पाणी निकिरी चुको आहे? वॾे वज़ीर दौरो कयो, मिनिस्टर साहिबु उते दौरो कनि पिया ऐं जेके फुटेज अचनि पिया उन में त इहो लॻे पियो त का सरकारी मशीनरी मुतहरिक थी आहे। वाकई ग्राउंड ते बि सरकारी मशीनरी अव्हांखे मुतहरिक थींदे नज़र आई आहे? पाणी निकितो आहे शहरी इलाइक़नि जो? फैज़, मुंहिंजो आवाज़ु अव्हां ताईं अचे पियो? जी जी फैज़, मुंहिंजो सुवालु अव्हां ॿुधो या रिपीट कयां? मुंहिंजो सुवालु इहो त छा हाणे बरसाति त हींअर वक़्तु बि हैदराबाद में पए पई, हैदराबाद जे आसपास जेके इलाइक़ा आहिनि उन में बि पए पई, त पहिरियां जेका बरसाति पयल आहे उनजो पाणी शहरी इलाइक़नि मां निकिरी चुको आहे या उहो अञा ताईं मौजूदु आहे? हैदराबाद जे जेके हेठाई वारा इलाइक़ा आहिनि उन्हनि में उहो पाणी अञा ताईं बरसाति वारो मौजूदु आहे। एक साल जी कोशिशूं हलंदड़ हुयूं पर ओचितो ॿीहर बरसाति पइजी वई आहे, जंहिंजे करे उहे साॻिया इलाइक़ा वधीक पाणी अची विया आहिनि। न रुॻो उन्हनि इलाइक़नि में पाणी वधियो आहे पर जेके शहर इलाइक़ा आहिनि, रस्ता आहिनि, उन्हनि ते बि पाणी ॾिजी वियो आहे। सुबुह जो 8 बजे खां हिन महिल 8 बजे ताईं जेका बेरमेंट थी आहे मौसमियात खाते तरफ़ां, उन मुताबिक़ हैदराबाद जा जेके शहरी इलाइक़ा आहिनि उन्हनि में लॻभॻि 50 मिलीमीटर जेका बरसाति आहे उहा पइजी चुकी आहे। बरसाति जो सिलसिलो हिन वक़्तु बि हलंदड़ आहे, जंहिंजे करे शहरनि खे ॾुखियायूं पेश थी रहियूं आहिनि। शहर जे अक्सर इलाइक़नि जी बिजली बंदि आहे, जंहिंजे करे पाणी निकिरण मसइलो आहिनि। उहे प्रॉपर वर्क नथियूं कनि, उन्हनि खे डीज़ल ते कन्वर्ट कयो आहे, पर छाकाणि त एफिशिएंसी घटिजे थी उन करे जेको शहरी इलाइक़ा आहिनि उहे पाणी जी लपेट में आहिनि। बरसातनि हाणे नुक़सानु करणु शुरू कयो आहे। हैदराबाद ऐं शहर ऐं उनजे आसपास 2 माण्हू जेके आहिनि उहे फौत थी विया आहिनि करंट लॻण जे करे। हिकु फौत थियो आहे जॾहिं त 2 माण्हू नींगर जेको आहे उहो भिट किरण जे नतीजे में फौत थियो आहे। त शहरी आहिनि के मौत ॾेई रहिया आहिनि। बरसाति रुॻो हैदराबाद में न आहे पर जेके बि इलाइक़ा आहिनि हिन वक़्तु शदीद बरसाति जी लपेट में आहिनि। सुबुह खां शुरू थियल बरसाति अञा ताईं बंदि न थी आहे ऐं वक़्ते सां बरसाति जो जेको सिलसिलो आहे उहो जारी आहे। फैज़, कहिड़ा इलाइक़ा आहिनि हैदराबाद जा जेके हिन वक़्तु ताईं पाणी हेठि आहिनि?
ॾिसो ऑटोबान रोड आहे उहो हिन वक़्तु पाणी लपेट में आहे। ऑटोबान रोड मसरूफ़ तरीन इलाइक़ो आहे हैदराबाद जो, उहो पाणी हेठि आहे। तव्हांजी जेका थधी सड़क आहे उहा मसरूफ़ तरीन शहर आहे शहर जी, उहा पाणी हेठि आहे। हैदराबाद तरीक़े जा जेके क़दीमी इलाइक़ा आहिनि उहे टंडो आगा आहे, टंडो मीर महमूद आहे, त्रेटाबाद, फुलेली वारा इलाइक़ा, मक्की शाह, अॻु में जेका सब्जी मार्केट हुई, हाली रोड वारा इलाइक़ा, इहे समूरा पाणी हेठि आहिनि। अगरि उहो लतीफ़ाबाद हेठां ई ते ॿधल आहे ऐं उतां पाणी नेकाल जेको प्रॉपर सिलसिलो आहे कोन, त हुनजे लॻभॻि लतीफ़ाबाद जा समूरा जेके यूनिट्स आहिनि उहे हिन वक़्तु पाणी जी लपेट में आहिनि। कासमाबाद जेको बिना रिथाबंदी जे ठहियल हिकु तालुको आहे उन में बि बरसाती पाणी जेको आहे उहो नेकाल नथो थिए। अॻु में जेका वाधूआ हो ओवरफुल थियण ते हो त उन्हनि जेको घोड़ा ग्राउंड आहे उते कट ॾेई पाणी नेकाल करण जी कोशिशि कई हुई। घोड़ा ग्राउंड जी बि जेका कैपेसिटी आहे, ख़ुदि जुमा ग्राउंड जी कैपेसिटी आहे, उहा पाणी खणण जी हाणे ख़तमु थी वई आहे, जंहिंजे करे पाणी नेकाल जे हवाले सां शहरी इंसान खे तमामु घणी मुश्किलातूं पेश अची रहियूं आहिनि। त पोइ फैज़ विच में त 2 ॾींहंनि 3 ॾींहंनि जो वक़फ़ो मिलियो हैदराबाद जी इंतिज़ामिया खे, त छा 2 ॾींहं काफ़ी कोन आहिनि पाणी कढण लाइ? न बिल्कुलु बि हैदराबाद में, छाकाणि त 2 जुलाई खां वठी जेका 16 अगस्त ताईं बरसाति पई हुई उनजे नतीजे में 691 मिलीमीटर बरसाति पइजी चुकी हुई। हाणे 50 मिलीमीटर जो उनमें वधीक इज़ाफ़ो थियो आहे त जेको ख़ुदि ज़मीन जी पाणी खणण जी कैपेसिटी हुजे थी। अॻु में हू पंहिंजे प्रोग्राम में तव्हांखे ॿुधायो हुयो त आम ॾींहंनि में जेको हैदराबाद जे पाणी जो निकाल वारो निज़ाम आहे उहो प्रॉपर न आहे, जंहिंजे करे कासमाबाद समेत लतीफ़ाबाद ऐं शहरी इलाइक़ा जेके आहिनि उहो मामूल जो पाणी कढण में मुश्किलातूं उन्हनि खे पेश अचनि थियूं। त हाणे वधीक बरसाति पई आहे, इहो जवाज़ आहे शहरी इंतिज़ामिया वटि, ऐं इहो जवाज़ ॾेई जान कढाइण जी कोशिशि कई वञे त पाणी जेको आहे उहो ॿाहिरां नेकाल करण में उनखे मुश्किलातूं आहिनि। शहरी इंतिज़ामिया जी कोशिशूं पंहिंजी जाइ ते नज़र अचनि थियूं, पर छाकाणि त पाणी जेको आहे बरसाति वधीक आहे त उन करे पाणी जेको आहे उहो प्रॉपर शहर मां नेकाल न थी सघियो आहे, जंहिंजे करे हाणे वधीक बरसाति पवण सां मुसीबत ऐं मुश्किलातुनि में इज़ाफ़ो थियो आहे। जी जी, अच्छा फैज़ जीअं असां ॾिसूं था पिया त जीअं खैरपुर ॿुॾो आहे, सखर ॿुॾो आहे, लाड़काणो ॿुॾो आहे, तक़रीबन अहिड़ी सूरत हाल हैदराबाद में बि आहे। अवां बार बार इहो रिपोर्ट बि कंदा रहिया आहियो त जेके मुतासिर माण्हू आहिनि, छा हैदराबाद में भला उन्हनि जी का वाहर थी सघी आहे कि कैंपूं सरकारी सतह ते के कैंपूं लॻियूं आहिनि, माण्हुनि खे उते मुंतक़िल कयो अथनि, माण्हुनि जे घरनि ताईं या कैंपुनि में को राशन ॾिनो अथनि माण्हुनि खे? ॾिसो अञा ताईं न कयूं वियूं आहिनि हैदराबाद में, ऐं बहिराड़ी तरीक़े में कुझु कैंपूं क़ाइमु कयूं वियूं आहिनि। फैज़ खोसो साहब सां असांजी राब्तो जेको आहे असांजो उहो डिस्कनेक्ट थियो आहे, ऐं जीअं असांजो राब्तो ॿीहर बहाल थींदो त असां फैज़ साहब खां इहो ज़रूरु मालूम कंदासीं त जीअं जेके उतरिया इलाइक़ा आहिनि सिंध जा उहे तमामु घणा मुतासिर आहिनि। खैरपुर में अॼु बि 10 ॾींहं बि बरसाति जेका आहे उहा हले थी पई, ऐं गुज़िरियल ॾींहुं असां जॾहिं प्रोग्राम कयोसीं असां खैरपुर जे रिपोर्टर खां मालूम कयोसीं त उहो ॿुधाए पियो त खैरपुर में कंहिं बि जाइ ते का हिकिड़ी बि जाइ कोन हुई जंहिं जाइ ते का सरकारी सतह ते कैंप लॻल हुजे ऐं सरकारी सतह ते माण्हुनि खे महफ़ूज़ हंधनि मां मुंतक़िल कयो वियो हुजे। खैरपुर जो शहर ऐं शहर जे आसपास जा जेके बि इलाइक़ा आहिनि, जेके बि बहिराड़ियूं आहिनि, उहो कोडजी तालुको हुजे, कोडजी तालुके जा जेके ॻोठ आहिनि उहे हुजनि, मिठड़ी हुजे, हुसैनाबाद हुजे, या जेके ॿिया इलाइक़ा आहिनि उहे मुकमल तौर ते पाणी जो हेठि न सिर्फ़ु पाणी हेठि बल्कि उहे हिकु दरिया जो ॾेख ॾियनि पिया। सरकारी मशीनरी किथे बि असांखे नज़र न पई अचे। अॼु साॻी सूरत हाल आहे लाड़काणे जी सूरत हाल। निसार खोखर ॿुधाए थो पियो त लाड़काणे जी बहिराड़ी, लाड़काणे जो शहर मुकमल पाणी हेठि आहे। हैदराबाद जी सूरत हाल अवां फैज़ खोसो साहब खां मालूम कई। सिंध सॼी ॿुॾे थी पई, सिंध लाड़ हुजे, काछो हुजे, उत्तर हुजे, सॼी सिंध पाणी हेठि आहे, ऐं एॾी वॾी तबाही आहे जो वॾे वज़ीर खे इतराफ़ करिणो पियो आहे त 2010 जी महाॿोॾि खां बि तमामु वॾी तबाही आहे। 500 गुना वधीक बरसाति पई आहे, ऐं असांजी कैपेसिटी कोन्हे त असां इन्हनि माण्हुनि जी एतिरी एॾी वॾी तबाही जी असां को वार करे सघूं, इन जो अज़ालो करे सघूं। असां वफ़ाक़ी हुकूमत ॾांहुं ॾिसूं था पिया, असां आलमी इदारनि ॾे ॾिसूं था पिया त आलमी इदारा असांखे मदद कनि, आलमी इदारा असांजे इन ॾुखी सूरत हाल में, इंतिहाई परेशान कुन सूरत हाल में, मुश्किलातुनि वारी सूरत हाल में असांखे ॾिसनि। त इस्लामाबाद जी छा सूरत हाल आहे? इस्लामाबाद जी हुकूमत यानी वफ़ाक़ी हुकूमत, पाकिस्तान जी हुकूमत सिंध जे माण्हुनि लाइ, सिंध जी परेशान कुन इन सूरत हाल में सिंध जे माण्हुनि लाइ छा पई करे? छा सिंध जे माण्हुनि जी वाहर करणु चाहे बि थी या नथी चाहे? को पैकेज ठाहियो अथई, का हिन वक़्तु ताईं का पॉलिसी जोड़ी अथनि? मालूम कंदासीं। ज़ुल्फ़कार गुरामानी असांखे जॉइन कयो आहे। ज़ुल्फ़कार प्रोग्राम में ख़ुशि आमदीद। ज़ुल्फ़कार इहो ॿुधाइजो
त सिंध में त क़यामत जा मंज़र आहिनि। अव्हां ॾिसंदा हूंदव ऐं टाइम न्यूज़ ते पंहिंजी अख़बार में अव्हां पढ़ंदा हूंदव त सिंध जो को अहिड़ो शहर कोन्हे, सिंध जी का अहिड़ी बस्ती, सिंध जो को अहिड़ो ॻोठु कोन्हे जेको पाणी हेठि न हुजे। सिंध में 60% खां वधीक घर जेके आहिनि उहे हाणे मिसमार थी चुका आहिनि, पट थी चुका आहिनि, सवे इंसानी ज़िंदगियूं जेके आहिनि उहे अजल जो शिकार थी चुकियूं आहिनि। सिंध हुकूमत चवे थी पई त असां वटि एतिरी कैपेसिटी कोन्हे जो असां वाहर करे सघूं। वफ़ाक़ी हुकूमत छा पई सोचे? जी, वफ़ाक़ी हुकूमत तरफ़ां गुज़िरियल ॾींहंनि खां जेकी क़दम खयां विया आहिनि उन्हनि में हींअर त डोनर कॉन्फ्रेंस कराइण जो फ़ैसिलो बि कयो वियो आहे। प्राइम मिनिस्टर रिलीफ फंड क़ाइमु करण जो ऐलान कयो वियो आहे, जॾहिं त NDMA खे 5 अरब रुपया जारी कया विया आहिनि। मजमूई तौर ते शहबाज़ शरीफ़ साहब जेकी वज़ीर आज़म आहिनि उन्हनि जो इहो चवणो हो त 37 अरब रुपयनि जी ज़रूरत आहे फौरी तौर ते, जंहिंमां 5 अरब रुपया त NDMA खे जारी कया विया आहिनि त जीअं रेस्क्यू ऐं रिलीफ जो कमु शुरू करे सघिजे। 10 लख रुपया जेकी इन समूरनि वाक़िअनि में फ़ौत थिया आहिनि त 10 लख रुपया जो ऐलान कयो वियो आहे ऐं 25,000 रुपया बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम खे चयो वियो आहे त उहे इन सॼे रिलीफ फंड में 25,000 रुपया जंहिंजो बि घर मुतासिर थियो आहे या ज़ख़्मी आहिनि त उन्हनि खे 25,000 रुपया ॾिना वञनि। उन खां अलावा 80 अरब रुपए जो इहो तख़मीनो लॻायो वियो आहे त जेको हींअर नुक़सानु थियो आहे उन जे लाइ ज़रूरत आहे 80 अरब रुपयनि जी, जंहिंजे हवाले सां डोनर कॉन्फ्रेंस बि आहे ऐं मुख़्तलिफ़ हवालनि सां प्रोग्राम बि हिते मुनाक़िद करण जे हवाले सां ऐलान कया पिया वञनि। पर जेको मजमूई तौर ते हिकिड़ो रद्दमल साम्हूं अचे थो डोनर कॉन्फ्रेंस जे हवाले सां बि त उहो जेको ऐलान आहे उन में देरि कई वई ऐं इहो अॻु में थियणु घुरिजे हा, जॾहिं त इन खां अॻु में शहबाज़ शरीफ़ वज़ीर आज़म आर्मी चीफ सां बि टेलीफोन ते राब्तो कयो ऐं लेफ्टिनेंट जनरल अख्तर नवाज़ जेकी चेयरमैन आहिनि NDMA जा उन सां बि टेलीफोन ते राब्तो करे सिंध अंदरि फौरी तौर ते हेलीकॉप्टर पहुचाइण जे हवाले सां बि उन्हनि सां ॻाल्हि ॿोल थी ऐं बाद में वफ़ाक़ी हुकूमत खे हिदायत बि कई वई आहे त जीअं रोड ऐं रस्ता जेकी मुतासिर आहिनि त उन जे हवाले सां हेलीकॉप्टरनि ज़रिए शहरनि खे महफ़ूज़ जॻह ते पहुचायो वञे। पर 37 अरब रुपया शुरूआती तौर ते इहो ॿुधायो वियो त 37 अरब रुपयनि जी ज़रूरत आहे। 5 अरब रुपया NDMA खे ॾिना विया आहिनि, जॾहिं त 80 अरब रुपया मुकमल तौर ते ज़रूरत आहे त जीअं इन सॼे मामले खे हिन सैलाब वारी सूरत हाल ऐं बरसाति वारी सूरत हाल खां पोइ बि बहाली जो जेको कमु आहे उनखे मंतकी अंजाम ताईं पहुचाए सघिजे। अच्छा, ज़ुल्फ़िकार इहो ॿुधाइजो त हिते त सिंध हुकूमत इहे चवे थी पई त असां वटि कैपेसिटी कोन्हे, असां वटि एतिरा रिसोर्सिस ई कोन्हनि, छाकाणि त तबाही तमामु वॾी आहे ऐं फ़िलहाल पहिरियों कमु इहो आहे त माण्हुनि जे घर में पाणी बि बीठल आहे, उहो पाणी कढिजे ऐं पाणी वटि हिननि वटि उहे जदीद मशीनरियूं बि कोन जे आहिनि त उहे कंहिं कम जूं कोन्हनि। त कुझु माण्हुनि जो इहो ख़्यालु आहे त जेके मिलिट्री जी हिकिड़ी इंजीनियरिंग जेको शोबो आहे उन्हनि वटि तमामु हैवी मशीनरियूं आहिनि ऐं उन्हनि खे फौरी तौर ते सिंध में अचणु घुरिजे। या त वॾे वज़ीर को इन हवाले सां वज़ीर आज़म को इन हवाले सां के हिदायतूं जारी कयूं आहिनि त फौरी तौर ते मिलिट्री जी जेका इंजीनियरिंग वारो जेको शोबो आहे उहो फौरी तौर ते सिंध जे उतरे इलाइक़नि में पहुचे ऐं पाणी कढण में माण्हुनि जी मदद करे। जी, जेका वज़ीर आज़म जी आर्मी चीफ सां ॻाल्हि ॿोल थी हुई उन में इहे सभई मामला डिस्कस हेठि रहिया हुआ ऐं उन खां पोइ जेको वज़ीर आज़म इजलास कयो आहे उन इजलास जे अंदरि जेकी वज़ीर आज़म जा गैर मुल्की जेको हींअर दौरो शुरू थियो आहे उन खां अॻु में वज़ीर आज़म हिते इजलास कयो हो त उन में चेयरमैन NDMA लेफ्टिनेंट जनरल अख्तर नवाज़ बि शरीक हो ऐं ख़ासि तौर ते सिंध जे हवाले सां जेको बरसाति वारी सूरत हाल आहे उन हवाले सां ही इजलास हो त उन इजलास जे अंदरि इहे मामला डिस्कस हेठि रहिया ऐं फौरी तौर ते उहा ॻाल्हि बि कई वई, उहे ऐलान बि साम्हूं आया ऐं मुख़्तलिफ़ हल्कनि जे अंदरि रिलीफ कैंप क़ाइमु करण जा जेके फ़ैसिला आहिनि उहे बि साम्हूं आया। पर मजमूई तौर ते जीअं वज़ीर आज़म पंहिंजे उन इजलास जे अंदरि इहो ऐलान बि कयो हो, बल्कि अहकामात जारी कया हुआ त 40,000 जेके खीमा आहिनि उहे फौरी तौर ते पहुचाया वञनि ऐं उन खां अलावा जेके इमदादी कम आहिनि उन जे हवाले सां बि अहकामात वज़ीर आज़म तरफ़ां जारी कया विया हुआ। पर मजमूई तौर ते जेका सूरत हाल सॼी ॾिसूं था हिकु त इहो हिकिड़ो तासुर थिए थो न जीअं हींअर सिंध जे अंदरि जेका कैफ़ियत आहे सैलाब जी बरसाति जी बलोचिस्तान या हिते पंजाब जा जेके जुनूबी पंजाब जे अंदरि जा इलाइक़ा आहिनि
त उन में हिकिड़ो बार बार सवाल उथे पियो, सिर्फ़ु इहो न त तव्हां या असां इहो सवाल उथारियूं पिया, पर हुकूमती इतिहादी जेके आहिनि उहे बि इहो सवाल उथारनि पिया त जीअं 2005 में जेको ज़लज़लो आयो हो त उन खां पोइ जेका पूरी क़ौम गॾिजी, यानी उन में मीडिया बि शामिल हुई त NGOs वारा बि हुआ, यानी मुकमल तौर ते जेका हिकिड़ी क़ौमी कैफ़ियत हुई उहा क़ाइमु थियणु घुरिजे। हींअर उहा सूरत हाल नज़र अचणु खपे त जीअं हर जॻह ते सॼे पाकिस्तान जे अंदरि इमदादी कैंपूं क़ाइमु थियनि, उहा सूरत हाल बहरहाल नज़र नथी अचे। उन हवाले सां इतिहादी जेके आहिनि, अॼु बि जेके प्रेस कॉन्फ्रेंसूं थियूं आहिनि उन्हनि बि इन हवाले सां हिकिड़े क़िस्म जो तहफ़ुज़ जो मुज़ाहिरो कयो आहे त इन हवाले सां जेका उहा सूरत हाल पैदा थियणु घुरिजे आहे उहा हींअर ताईं पैदा थी न सघी आहे। त तव्हां इहो पिया चओ त जेके इतिहादी आहिनि उहे बि इन ॻाल्हि ते शिकायत पिया कनि या ॾोरापो पिया ॾियनि त वफ़ाक़ी हुकूमत हिन वक़्त ताईं न सिर्फ़ु बाहिर कई आहे बल्कि सिर्फ़ु ऐलान ई कया आहिनि। मिसाल 40,000 खीमा हींअर ताईं त सिंध में कोन पहुता आहिनि। जी, जीअं मूं ॿुधायो त हिकु त सूरत हाल इंतिहाई तव्हां ॾिसो पिया त गंभीर सूरत हाल आहे। जेकॾहिं 40,000 खीमा पहुचंदा बि त उहे नज़र जेका सूरत हाल आहे त उन में उहे तबाही वॾी आहे ऐं उहे बिल्कुलु उहे ॼण अटे में लूण जे बराबरि हूंदा, छाकाणि त सॼी सिंध जेका आहे उहा तबाही जे किनारे ते बीठल आहे। अच्छा ज़ुल्फ़िकार, इहो ॿुधाइजो त सिंध में हिकु तरफ़ तमामु वॾी बरसातूं पयूं आहिनि, वॾी तबाही आई आहे, ॿिए तरफ़ ॿोॾि जो ख़तरो पिणु आहे, त दरियाई ॿोॾि जो पिणु ख़तरो आहे ऐं सिंध में पाणी जेका आहे उहा पाणी जो चाड़ पई थिए। टे पासे असां ॾिसूं था पिया त इलेक्शन कमीशन ऐलान कयो आहे बल्दियाती चूंडुनि जे हवाले सां, त को बल्दियाती चूंडुनि जेके 28 तारीख़ ते थियणियूं आहिनि उन हवाले सां को इलेक्शन कमीशन नोटिफिकेशन कढियो आहे, उनखे मुलतवी करण जो को नोटिफिकेशन थियो आहे या उहे पंहिंजे मुक़ररु वक़्त ते थींदियूं? जी, हींअर ताईं जेका इलेक्शन कमीशन जी सूरत हाल आहे, इलेक्शन कमीशन हींअर ई वज़ाहत जारी कई आहे त कराची डिवीज़न जे अंदरि जेका चूंड आहे उहा त पंहिंजे टाइम ते यानी 28 तारीख़ ते थींदी। उन में कंहिं बि क़िस्म जी का बि रदो बदल वारी सूरत हाल नाहे। जॾहिं त हैदराबाद डिवीज़न अंदरि जेका सूरत हाल आहे वोटर्स जी सहूलियत खे ॾिसी करे उन हवाले सां फ़ैसिलो कयो वेंदो। यानी हींअर ताईं इलेक्शन कमीशन चूंड मुलतवी करण जे हवाले सां को ऐलान त नाहे कयो, पर मुसलसल उन जी तरदीद कई आहे त चूंड मुलतवी न पई कई वञे। हींअर बि कराची जे डिवीज़न जे हद ताईं चयो वियो आहे त उते त चूंड थींदी, पर हैदराबाद डिवीज़न अंदरि बि सूरत हाल जो जाइज़ो वरितो पियो वञे ऐं जेकॾहिं जेके वोटर्स आहिनि उन्हनि जी सहूलियत खे साम्हूं रखी करे फ़ैसिलो कयो वेंदो। इलेक्शन कमीशन जा जेके हिते सेक्रेटरी इलेक्शन कमीशन आहिनि उन्हनि सां बि ॻाल्हि ॿोल थी हुई उमर हमीद साहब सां, त उन बि इहो ई चयो त असां 2 ॾींहं अॻु या 3 ॾींहं अॻु जीअं अॻु चूंड मुलतवी थी हुई त उन हवाले सां बि जेका रिपोर्ट वरिती हुई महकमा मौसमियात जी रिपोर्ट ऐं जेका ग्राउंड ते रिपोर्ट हुई या प्रोविंशियल इलेक्शन कमीशन जेका असांखे रिपोर्ट ॾिनी त उन ते ई फ़ैसिलो कयो। हाणे बि उन सूरत हाल खे साम्हूं रखियो वेंदो। हींअर वज़ाहती बयान इलेक्शन कमीशन जारी कया आहिनि त कराची डिवीज़न अंदरि त चूंड थींदी, पर हैदराबाद डिवीज़न अंदरि असां सहूलियत खे ॾिसी, वोटर्स जी सहूलियत खे ॾिसी फ़ैसिलो कंदासीं। वॾी महिरबानी ज़ुल्फ़िकार गुरामाणी, निसार खोखर, फैज़ खोसो साहब, अवां टिनि मौज़ूअ महिमान जी वॾी महिरबानी। नाज़रीन, अवां लाड़काने जी सूरत हाल खां, हैदराबाद जी सूरत हाल खां, इस्लामाबाद सिंध बाबति छा थो सोचे उन ते अवां तफ़सीली असांजे रिपोर्टर्स खां ॿुधो। उनजो चवणु आहे त सिंध तबाही जे किनारे ते आहे। सिंध समूरी सिंध जेका आहे उहा पाणी हेठां आहे। कराची खां काछो ऐं काछे खां उत्तर ताईं जा इलाइक़ा जेके आहिनि उहे पाणी हेठां आहिनि। सिंध जो को बि अहिड़ो शहर, को बि अहिड़ो ॻोठु कोन्हे जेको पाणी हेठि न हुजे। बरसातुनि जो सिलसिलो जारी आहे। हिकिड़ी ॿी अगथी कई पई वञे। उहा अगथी इहा आहे त 24 अगस्त खां यानी सुभाणे खां 26 अगस्त ताईं सिंध जो जेको लाड़ वारो इलाइक़ो आहे, ख़ासि करे मीरपुर ख़ासि डिवीज़न में उमरकोट आहे ऐं पोइ सागड़ ऐं नवाबशाह वारा हिकु इलाइक़ा आहिनि यानी विच सिंध वारा इलाइक़ा आहिनि, उते ज़ोरदार बारिश थियणी आहे। ख़ुदा रहम करे। खैरपुर में अॼु बि 10 ॾींहं बि बरसाति जारी आहे ऐं खैरपुर जो को बि अहिड़ो ॻोठु कोन्हे जेको पाणी हेठि न हुजे। इन तमामु त सूरत हाल में हिकिड़ी ॿी बि बुरी ख़बर इहा आहे त दरियाई ॿोॾि जो पिणु ख़तरो आहे। हाणे हिकु तरफ़ बरसातुनि जे करे शहरी ॿोॾि आहे ऐं ॿिए पासे वरी दरियाई ॿोॾि जो पिणु ख़तरो आहे। गुड्डू ऐं सखर बैराज ते जेका उहा हाई अलर्ट जारी कया विया आहिनि। अलाह ख़ुदा ख़ैरु करे। अगरि दरिया खे कंहिं क़िस्म जो को कट थो लॻे त पोइ क़यामत जा मंज़र हूंदा। धणी पाक खां इहा दुआ था कयूं त धणी पाक सिंध खे महफ़ूज़ करे। सिंध में जेको हिन वक़्त ताईं पाणी आयो आहे उहो ख़ुदा करे त जल्द खां जल्द निकिरी सघे त जीअं सिंध जा माण्हू सुख जो साहु खणी सघनि। हीअ वक़्तु सिंध में इंतिहाई परेशानियुनि जो वक़्तु आहे, इंतिहाई तकलीफ़ुनि जो वक़्तु आहे। बसि धणी पाक खां इहा दुआ आहे त हीअ परेशानियूं, हीअ ॾुख
जल्द खां जल्द ख़त्म थींदा। प्रोग्राम जो वक़्तु पंहिंजी पुॼाणी थी थो पहुचे। असद मुमताज़ रेठी ॾींदा इजाज़त। सदाईं गॾु।